दुनिया में तव्हां जेकॾहिं किथे बि वेंदा ऐं तव्हां वटि ज़ाती रहाइश न हूंदी त तव्हां जे लाइ रेस्टोरेंट्स जी सहूलियत मौजूदु हूंदी आहे जिते अव्हां न रुॻो रही सघंदा आहियो पर अव्हां खे खाधे पीते समेत हर सहूलियत मुहैया कई वेंदी आहे जंहिंजा अव्हां खे पैसा ॾियणा पवंदा आहिनि। बुनियादी तौर ते त इन्हनि होटलनि जा उसूल लुड़ न करणु, गैर क़ानूनी शयूं न आणणु, भाड़ा वारे रूम्स जे महिमाननि खे तंग न करणु वग़ैरह ई हुजनि था, पर दुनिया में कुझु अहिड़ा होटल बि मौजूदु आहिनि जेके अनोखे उसूलनि जे करे सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। अहिड़ो ई हिकु होटल लास वेगास में मौजूदु आहे जंहिंजो नालो हार्ट अटैक ग्रिल आहे। हूअं त हिन होटल में कमरा, रहाइश ऐं ॿियूं सहूलियतूं आम होटलनि जहिड़ियूं ई आहिनि, पर हिन होटल जो खाधे जे हवाले सां हिकु अहिड़ो उसूल आहे जेको दुनिया जे कंहिं ॿिए होटल में शायदि ई हुजे। इन होटल में उन्हनि माण्हुनि खे हर कुझु मुफ़्त में ॾिनो वेंदो आहे जंहिंजो वज़न 350 पाउंड हुजे। अहिड़ा केतिरा ई माण्हू हूंदा आहिनि जेके बचत करण जे लाइ घटि खाईंदा आहिनि या वरी खाइण पीअण में कंजूसी कंदा आहिनि। कंजूस माण्हुनि लाइ इहो होटल वॾी अहमियत वारो आहे, पर इन लाइ उन्हनि खे पंहिंजो वज़न वधाइणो पवंदो। हूअं त हिन होटल में जंहिंखे जेको वणे ॻरा पैसा ॾेई खाई सघे थो, पर जेकॾहिं तव्हां हिन होटल जे खाधनि जा सभु मज़ा मुफ़्त में माणणु चाहियो था त तव्हां खे पंहिंजो वज़न घटि में घटि 350 पाउंडनि ताईं पहुचाइणो पवंदो। जेकॾहिं तव्हांजो वज़न बि 350 पाउंड आहे त सभु कुझु मुफ़्त में खाई सघो था, पर जेकॾहिं हिन वज़न जा नाहियो त मुफ़्त में खाधो खाइण जो सोचे बि नथा सघो।